अॼोके हिन टॉपिक में असी परसेंटेज जूं फाउंडेशन टेक्निक्स सिखंदासीं। उहे टेक्निक्स जिन ते परसेंटेज डिपेंड करे थी। अचो त असीं सिखूं। वन, एन इज़ वाट परसेंट ऑफ एन। ही एन पार्ट आहे, ही एन टोटल आहे, पार्ट अपॉन टोटल। जॾहिं हीअ सिचुएशन हुजे एन इज़ वाट परसेंट ऑफ एन, उन सिचुएशन में असीं छा कंदासीं त जेको ऑफ जंहिं नंबर जे अॻियां ऑफ हुजे उहो असीं डिवाइड में रखंदासीं। यानी 40-80 जी केतिरी परसेंटेज आहे, त हिन में जंहिं नंबर जे अॻियां ऑफ आहे एन अपॉन ऑफ वारो नंबर ऐं मल्टीप्लाई 100 कंदासीं। ही कॉन्सेप्ट फ्रैक्शन वारो कॉन्सेप्ट आहे, यानी पार्ट अपॉन टोटल इंटू 100, पार्ट अपॉन टोटल इंटू 100। ही कॉन्सेप्ट फ्रैक्शन वारो आहे। हिन में ॿई नंबर असांखे मिलियल हूंदा आहिनि, असांखे परसेंटेज फाइंड करणी हूंदी आहे। त यानी जेको ॾिनल पार्ट आहे उहो केतिरी परसेंटेज आहे टोटल जो, ऐं हिनखे लिखिबो ईअं 40 अपॉन 80 इंटू 100। हिन खे सॉल्व करण जा ॿ टे तरीक़ा आहिनि। पहिरियां 40 खे 80 सां डिवाइड कयो बि करे सघो था, पोइ 100 सां मल्टीप्लाई कयोसि, या 100 खे 40 सां मल्टीप्लाई करे पोइ 80 सां डिवाइड कयोसि त बि थी सघे थो। 100 खे 40 सां मल्टीप्लाई कयूं त थींदो 4000 डिवाइड बाय 80, 0 0 में कैंसिल। 400 ते 8 जी टेबल हणूं त थींदो 5 टाइम ऐं 0, 50 आंसर थी वेंदो, 50%। या हिन खे सॉल्व करण जो ॿियो बि तरीक़ो आहे त हिन ते हिननि ॿिन्ही ते टेबल असीं हणूं, हिन ते ऐं हिन ते 20 जी टेबल लॻे थी, हिन ते 4 दफ़ा 20 जी टेबल, हिन ते 5 दफ़ा, त हीअ थियो 200। 200 खे डिवाइड कयूं 4 सां त बि 50% थी वियो आंसर। हिन खे काफ़ी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सॉल्व करे सघिजे थो। जंहिंजी जेतिरी अप्रोच हूंदी उहा टेक्निक यूज़ कंदो। क्वेश्चन नंबर 2, 60 इज़ वाट परसेंट ऑफ 1100। हिन फार्मूले मां ॿियो मेन फार्मूलो बि आहे, जीअं असीं ऑप्टेन मार्क्स जी परसेंटेज मालूम कंदा आहियूं। मार्क्स जी परसेंटेज जो मेन फार्मूला आहे, असांखे ख़बर आहे, ऑप्टेन मार्क्स अपॉन टोटल मार्क्स इंटू 100। हिन फर्स्ट केस में इहो फार्मूलो अचे थो, ऑप्टेन मार्क्स अपॉन टोटल मार्क्स इंटू 100। हाणे साॻी तरीक़े सां पार्ट अपॉन टोटल मार्क्स, पार्ट अपॉन टोटल इंटू 100। साॻी तरीक़े सां हिते थींदो 660 डिवाइड बाय टोटल 1100 इंटू 100। 2 0 में वयूं हलियूं, थियो 660 डिवाइड बाय 11 सां डिवाइड कयूं 660 खे त 60% थी वेंदो। हिन केस में आख़िर में असांखे परसेंटेज ई फाइंड करणी आहे। हिते पुछे पियो इज़ वाट परसेंट, इज़ वाट परसेंटेज ई असांखे फाइंड करणी आहे, तंहिंखे आख़िर में परसेंटेज साइन लिखणी आहे। क्वेश्चन नंबर केस नंबर 2 में असांखे n परसेंट मालूम करणी आहे। nth परसेंट या n परसेंट मालूम करणी आहे कंहिं बि नंबर जी। जीअं मिसाल हिते फाइंड 30% ऑफ 340, 340 जी 30% मालूम करणी आहे। हिननि प्रॉब्लम खे कीअं सुञाणिजे, हिन केस वारनि प्रॉब्लम खे, त हिते ऑफ हूंदी आहे, विच में ॾिनल हूंदी ऑफ। 30% ऑफ 340, ऑफ यानी मल्टीप्लाई। जॾहिं बि ऑफ मिलियल हुजे तव्हां हुते मल्टीप्लाई कंदा, यानी 30% ऑफ 340 यानी मल्टीप्लाई बाय 30%, 340 मल्टीप्लाई बाय 30%। हाणे हिन 340 30% मालूम कयो। 30% मीन्स 30 अपॉन 100, त 30 अपॉन 100, हीअ 0 वही कटिजी, यानी ॿिन्ही ते 10 जी टेबल लॻी, अञा हिकिड़ी 0 आहे, हीअ 0 हिन 0 में वही, त ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं 34 खे ऐं 3 खे त 102 थी वेंदो। हीअ थी वियो आंसर। what is 20% of 625?
त 625 ऑफ माना मल्टीप्लाई इंटू 20%, 625 इंटू 20/100 हिन ते टेबल हिन ते ऐं हिननि ॿिन्ही ते 20 टेबल लॻी हिकु दफ़ो 5 दफ़ा 625 खे डिवाइड कंदासीं 5 सां त आंसर थी वेंदो 125। हीअ थी वियो आंसर। हिन जो ॿियो शार्ट बि तरीक़ो आहे। असांखे ख़बर आहे त 20% यानी 5 हिसो, असीं हिन जो 5 हिसो डायरेक्ट बि मालूम करे सघूं था, ख़बर पइजी वेंदी त घणो थींदो। हिन जो 5 हिसो असांखे ख़बर आहे 125 आहे। पहिरें लेक्चर में गुज़िरियल परसेंटेज जे लेक्चर में असां सिखी आयासीं 20% माना 5 हिसो, 5 हिसो डायरेक्ट बि मालूम करे सघूं था। केस 3 में असांखे नंबर मिलियल हूंदो आहे, जेको परसेंटेज हूंदो आहे, हिकु परसेंटेज हूंदो आहे, पार्ट हूंदो आहे। जीअं हिते हिन जी निशानी इहा आहे त हिननि में इज़ हूंदी आहे, जॾहिं बि इज़ हुजे त उते असीं साइन डिवाइड जी रखंदासीं। जीअं 770 इज़ 70%, ही नंबर जेको आहे उहो 70% आहे। त हाणे टोटल नंबर मालूम कयो, ही पार्ट आहे, ही पार्ट आहे, इन पार्ट जेको आहे उहो 70% आहे। त हाणे टोटल केतिरो थी वेंदो? 770 इज़ हाणे तव्हांखे डिवाइड जी साइन रखणी आहे 70%। 770 इज़ 70% डिवाइड आहे 70% जॻह ते असीं छा लिखंदासीं 70/100। असांखे ख़बर आहे त परसेंटेज खे असीं फ्रैक्शन में लिखंदा आहियूं त डिवाइड में 100 अची वेंदो आहे। पहिरें लेक्चर में असीं इहो डिस्कस करे चुका हुआसीं। त हाणे ही 770 ही डिवाइड आहे, त डिवाइड फ्रैक्शन जो मल्टीप्लाई में चेंज थी वेंदो आहे। मल्टीप्लाई में चेंज थी वेंदो आहे, न्यूमिरेटर डिनोमिनेटर थींदो आहे, डिनोमिनेटर न्यूमिरेटर थींदो आहे, यानी इनवर्स थी वेंदो आहे 100/70। हिन ते 7 0 में कैंसिल, 77 ते 7 जी टेबल लॻे थी 11 दफ़ा, 11 ते 100 जी टेबल लॻायो त थी वेंदो, मल्टीप्लाई कयो ॿई त थी वेंदो 1100। हिन जी इंटरप्रिटेशन थी वई। जेकॾहिं ही 70% आहे त 100% छा थी वियो? 100% ही थी वियो। हिन में यानी पार्ट मिलियल हूंदो आहे, टोटल फाइंड करिणो हूंदो आहे। हिते पार्ट मिलियल आहे, पार्ट ही आहे, उहो 70% आहे इहो पार्ट, त टोटल केतिरो थी वियो? टोटल 1100 थी वियो। हिन क्वेश्चन में साॻी तरीक़े सां सॉल्यूशन 30 इज़ जी माना डिवाइड तव्हांखे रखणी आहे। 30 इज़ 25% ऑफ वाट नंबर, कहिड़े नंबर जी? हीअ 25% आहे। कहिड़े नंबर जो? हीउ चोथों हिसो आहे। असांखे ख़बर आहे त चोथों हिसो हीउ कहिड़े नंबर जो थींदो? 120 जो थींदो। फाइंड कयूं, ॾिसूं इहो ई आंसर थो अचे। 30 डिवाइड 25/100, 30 इंटू 25 आहे, डिवाइड आहे, मल्टीप्लाई में चेंज थी वेंदो 100/25। ठीकु, त 25 ऐं 5 ते 4 टाइम लॻी, 4 टाइम लॻी टेबल 25 जी 100 ते 4 टाइम, 4 खे मल्टीप्लाई 30 सां कयूं त आंसर थी वियो 120। इहो आंसर थी वियो। हीअ जेके 3 केसिस आहिनि, हीअ 3 केसिस अहम आहिनि। सभु जेके बि प्रॉब्लम आहिनि परसेंटेज जा, उहे हिन 3 केसिस ते डिपेंड कंदा आहिनि। परसेंटेज जा कहिड़ा बि प्रॉब्लम हुजनि, प्रॉफिट हुजे, प्रॉफिट लॉस हुजे, इंक्रीज़ डिक्रीज़ हुजे, कमीशन प्रॉब्लम हुजनि, डिस्काउंट प्रॉब्लम हुजनि, या ज़कात सां रिलेटेड प्रॉब्लम हुजनि, या कहिड़ा बि प्रॉब्लम हुजनि जंहिंमें कैलकुलेशन करणी आहे, उहे डिपेंड हिन 3 केसिस ते।